अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में भली कार नाज़रीन, मुल्क जो इंतहाई अहम मामलो ईंदड़ बजट उन लाइ हुकूमत पारां तैयारियूं कयूं पियूं वञनि। आवाम जूं खोड़ सारियूं उमेदूं ऐं ख़दशा मौजूदु आहिनि त हीअ बजट जेकी हूंदी उहो आवाम लाइ कहिड़ो रिलीफ खणी ईंदी, गैस बिजली महांगाई ते कीअं ज़ाब्तो ईंदो, पेट्रोल गैस जा अघ किथे वञी बीहंदा। ॿिए तरफ़ वरी IMF सां हुकूमत जूं ॻाल्हियूं जारी आहिनि। IMF मुख़्तलिफ़ जेके तजवीज़ूं पंहिंजूं ॾिनियूं आहिनि ऐं उन जे लाइ हुकूमत आॾो उन मुख़्तलिफ़ जेके मामला आहिनि उहे रखिया आहिनि, जंहिंमें 3 लख खां वधीक आमदनी ऐं पघारदार तबिके लाइ टैक्स स्लैब बदिलाइण जो IMF मुतालबो कयो आहे। टैक्स छूट ख़तमु करे टैक्स वधाइण जी ॻाल्हि कई आहे। रिहाइशी प्रॉपर्टी विकिणण ते कैपिटल गेन टैक्स छूट ख़तमु करण जे ते पिणु गौर वीचार लाइ चयो आहे। ऐं इन खां अलावा नईं गाॾियुनि ते विद होल्डिंग टैक्स वधाइण जूं तजवीज़ूं आहिनि। ऐं हुकूमत पारां स्ट्रेटेजिक जेके रियासती इदारनि खां सवाइ ॿिया जेके इदारा आहिनि उन्हनि जी निजकारीअ जो ऐलान कयो वियो आहे। इन अहम मामले ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त IMF पारां जेके ॾिनियूं पियूं वञनि ॻाल्हियूं, जेके उन्हनि जा फ़ैसिला आहिनि, त उन ते छा हुकूमत कीअं अमल कंदी, उन ते अमल थियण सां ईंदड़ बजट कहिड़ी हूंदी, आवाम खे कहिड़ो रिलीफ मिलंदो ऐं IMF सां ॻाल्हियूं कीअं थी रहियूं आहिनि। इन अहम मामले ते असां ॻाल्हि ॿोल लाइ असां पंहिंजे इंतिहाई अहम मुआशी माहिरनि खे दावत ॾिनी आहे। उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। इंजीनियर अब्दुल जब्बार मेमून साहब मुआशी माहिर आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। अतीकुर रहमान साहब मुआशी माहिर आहिनि, सीनियर असांजा, उन्हनि बि जॉइन कयो आहे। ऐं डॉक्टर रहीम बख़्श सुमरो साहब मुआशी माहिर आहिनि, उन्हनि बि जॉइन कयो आहे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति इंजीनियर अब्दुल जब्बार मेमून साहब तव्हां खां था कयूं। हीअ तव्हांजे साम्हूं आहिनि समूरी सूरताल। हिकु तरफ़ बजट जी तयारी हले पई, ॿिए तरफ़ IMF सां ॻाल्हियूं हलनि पियूं। छा पिया ॾिसो तव्हां, ईंदड़ बजट आवाम लाइ केतिरो रिलीफ खणी ईंदी ऐं IMF जूं जेके शर्तूं आहिनि उन सां छा मुश्किलातूं वधंदियूं या बहितरी तरफ़ असां वञूं पिया? ॾिसो, हिन वक़्तु मुंहिंजो ख़्यालु आहे थोरो इन परसेप्शन खे असां थोरो करेक्ट कयूं, उन में इस्लाह कयूं त बजट साज़ीअ जा ॾींहं आहिनि। IMF सां शराइत तक़रीबन सभु शयूं तइ थी चुकियूं आहिनि। छाकाणि त हिन सभिनी शयुनि जो जेको बेस हो उहो बेस पोएं प्रोग्राम जो हो जेको कंक्लूड न थियो। उन खां पोइ वरी उन में जेको SPA एड थियो त तक़रीबन उहे जेके उसूली तौर ते तयशुदा ॻाल्हियूं आहिनि बजट जे हवाले सां उन जे सिर्फ़ु अंगनि अखरनि में थोरो फ़र्क़ु अचण वारो आहे। ॻाल्हियूं तयशुदा आहिनि। तयशुदा ॻाल्हियुनि में जेका वॾे में वॾी ॻाल्हि आहे, 3 पॉइंट्स ते फाइनेंस मिनिस्टर ॻाल्हाए वेठो हींअर। नंबर 1 चए थो त टैक्स खे जेको आहे सो ब्रॉड कयो वञे ऐं एडिशनल टैक्स जी बि जेका आहे सा ज़रूरत महसूसु कई वञे वेठी। ॿियो पॉइंट आहे जेको हर हंधि ॻाल्हाए वेठो औरंगज़ेब, ॿियो पॉइंट इहो आहे त प्राइवेटाइज़ेशन जे बारे में जेके हुकूमत जे अंदरि कुझु पाण में इख़्तिलाफ़ात आहे उहे कुझु तइ थींदा नज़र अचनि पिया था त केतिरा सेक्टर्स जेके आहिनि या केतिरा उहे SOEs आहिनि जेके आहिनि से उन्हनि खे प्राइवेटाइज़ेशन लाइ खणी वञे। सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ते फोकस कयो वियो जेको साहबदार साहब जो ख़्यालु हो त जेके स्ट्रेटेजिक यूनिट्स आहिनि उन्हनि स्ट्रेटेजिक यूनिट्स खे कटे हाणे स्ट्रेटेजिक यूनिट्स जेका आहे उन्हनि जी डेफिनेशन छा आहे उहो थोरो उन ते कुझु इख़्तिलाफ़ राय मौजूदु आहे। पर मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में को एॾो वॾो इख़्तिलाफ़ राय न आहे। त उन लिस्ट जेका आहे सा उन की फाइनल हिकिड़ी जेका आहे सा लिस्टिंग थींदी त तक़रीबन इते बि एग्रीड पोज़ीशन आहे। उन एग्रीड पोज़ीशन में जेको सभ खां पहिरियों जेको डील आहे उहा डील तक़रीबन जेका आहे सा आख़िरी मरहले में दाख़िल पई थी थिए जेका आहे PIA जी प्राइवेटाइज़ेशन। हाणे टी ॻाल्हि जेका फाइनेंस मिनिस्टर करे वेठो, 3 ॻाल्हियूं पियो थो करे। फाइनेंस मिनिस्टर 3 ॻाल्हि करे थो त एनर्जी रिलेटेड रिफॉर्म्स असांखे कंहिं तरीक़े सां इहे वधंदड़ ऐं नज़र अचे वेठो त अञा बि वधीक वधंदड़ जेके प्राइज़िस आहिनि इलेक्ट्रिसिटीअ जूं ऐं पेट्रोलियम प्रोडक्ट्स जूं इन खे कीअं असां हिकिड़ो एफिशिएंट वे में एडमिनिस्ट्रेटर करे ऐं हिकिड़ो टैक्सिस ऐं लेवीज़ जेके हिननि जे मथां आहिनि उनखे कीअं रेशनलाइज़ कयूं त हिकिड़ो जेके प्रिडिक्टेबल क़िस्म जूं प्राइज़िस अचनि जंहिंजे लाइ IMF चयो आहे तव्हां जेको गैस इलेक्ट्रिसिटी वग़ैरह जो प्राइज़िस जेके रद्दो बदल कयो उनजे बजाए तव्हां हिकिड़ो टाइम फ्रेम हिकिड़ो मुतयन कयो ऐं उन जे लाइ उहे रेट्स
डिस्क्लोज कयो। थोड़ी देरि लाइ सवले सिंधी में इहो थी हर महीने जेका आहे सा कॾहिं के इलेक्ट्रिक आहे कॾहिं को ॿियो पावर स्टेशन आहे उन्हनि खे हिकिड़ियूं इंक्रीमेंटल वैल्यू खपनि, CCP खे खपे, NTDC खे खपे, उन ते IMF जो इसरार आहे त इहो हिकिड़ो टाइम बेस्ड हुजे त जीअं 3 महीना 6 महीननि जे बारे में माण्हुनि खे हिकिड़ी सुध हुजे पहिरें खां ई त हीअ जेका आहे सा पोज़ीशन रहंदी। उन में हिकिड़ो वेरिएबल हूंदो आहे जेके चइजे त फ्यूल कास्ट। जेकॾहिं फ्यूल कास्ट 3 महीननि खां पोइ हिकिड़े महीने में घटिजी त उन जो रिलीफ वरी नेक्स्ट 4th मंथ में मिली सघे थो। हाणे वापसि अचूं रेवेन्यू। ॾिसो रेवेन्यू जे मद में जेको आहे सो तव्हां चयो रिलीफ, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में रिलीफ ओरिएंटेड बजट ई कोन अथव। ही बजट जेको आहे सो शायदि हिकिड़ो अंग्रेज़ी में चइबो आहे अनपॉपुलर पॉलिटिशियंस जे लाइ जेको आहे सो शायदि उन्हनि जो जेको पॉलिटिकल कैपिटल आहे उन जे घटण जा जेके आहिनि से मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में सबबु पैदा कंदो। छो जो पाकिस्तान में हिन वक़्तु जेका IMF जी आख़िरी रिपोर्टूं ऐं प्लस जेका शमशाद अख्तर जेका हिकिड़ी प्रेज़ेंटेशन ॾिनी हुई जेका हाणे फिगर्स में अपडेट कई थी वञे उन में जेको आहे सो टैक्स जे हवाले सां हिकिड़ी जेका अॻकथी कई वई हुई जंहिंजो अंग अखर हींअर साम्हूं अची चुको आहे त 1300 अरब रुपयनि जा वधीक टैक्सिस लॻाया वेंदा ऐं 30% जेको आहे सो हिन साल जेका कलेक्शन थींदी उन में 30% वाधू टैक्स जेको आहे सो वसूल कयो वेंदो। हाणे उन खां अलावा जेके उहे सेक्टर्स जिते हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे टेक्निकल उनखे चइबो आहे एक्सपेंडिचर ऑन टैक्सिस। पाकिस्तान जी जेका लेटेस्ट फिगर आई आहे उहा आहे त 3100 अरब रुपया हुकूमत पाकिस्तान जेका आहे सा कस्टम्स, इनकम टैक्स ऐं सेल्स टैक्स जे मद में रियायतूं ॾिनियूं आहिनि। माना एग्ज़म्पशन आहे, कंसेशन आहे, 0% ते सेल्स टैक्स आहे। उहे 3100 अरब रुपया आहिनि। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में उन्हनि में जेको आहे सो कुझु कटौती कई वेंदी। माना हिकिड़ो एडिशनल टैक्स जेको 1300 अरब आहे मां सम्झां थो 700 खां 800 अरब रुपया उतां वसूल कया वेंदा। इहे टैक्सिस ऐं एग्ज़म्पशन्स ऐं कंसेशन घटाई वेंदियूं। हाणे ॿियो जेको पोर्टफोलियो आहे उहो बिल्कुलु सिधो सो पोर्टफोलियो आहे त पाकिस्तान में जेको बि रेवेन्यू कलेक्शन्स आहे प्रोविंसिस जो ऐं फेडरेशन जो उनखे मिलाए करे NFC अवार्ड ॾियण खां पोइ बि असां वटि जेको आहे सो हिकिड़ो 7.6% ऑफ GDP जेको आहे न सो हिकिड़ो तफ़ावत अचे वेठो। वरी जेकॾहिं असांखे PSDP जी रिक्वायरमेंट जी ज़रूरत जेका आहे सा उन खां सवाइ ग्रोथ न थींदी आहे त असांखे टोटल 24% रेवेन्यू GDP जा रियलाइज़ करणा आहिनि। हाणे 24% में जेकॾहिं असां थोरी देरि ॻाल्हि कयूं असां वटि 11-12% इहे अचनि था। उन खां पोइ जेको आहे सो उहे 24% जो अंग अखर हिकिड़ा एक्सटर्नल अकाउंट्स बि हिन में शामिलु थियनि था त हिकिड़ो तमामु वॾो अंग अखर आहे। पर हाणे थोरी देरि लाइ इहो चऊं त पाकिस्तान में जेको आहे हिन वक़्तु जेका तक़ाज़ा पई थी कई वञे जेका IMF सां तक़रीबन हिननि जी मुफ़ाहमत थी आहे त 30% वधायो। 30% जो मतिलबु इहो आहे त तव्हांजी जेका GDP ग्रोथ आहे उन जे ॿीं बराबरि तव्हां ग्रोथ कयो। हाणे ॿीं बराबरि मां हिनखे थो चवां त तव्हांजी जेका रियल ग्रोथ आहे उहा 3 खां 4% हूंदी। इन्फ्लेशन जेकॾहिं तमामु असां हिकिड़ी ऑप्टिमिस्टिक वैल्यूज़ ते खणी वञूं त इन्फ्लेशन 12-13% हूंदी। हाणे इन खे चइजे त 15 खां 16%। 15 खां 16% जी ॿीं जेका आहे उन ते टैक्स जो वाधारो जेको आहे मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में बल्कि इकोनॉमिस्ट एंगल सां या इकोनॉमिक मां तव्हांखे पर्सपेक्टिव में ॿुधायां थो त इहो कुझु वधीक आहे। पर हाणे थोरी देरि लाइ वापसि अचूं त ॿियूं कहिड़ियूं फेरफारियूं थी सघनि थियूं। कुझु लेवलूं ॻाल्हियूं थियनि थियूं उहे एतिरो मटीरियल न आहिनि पर मटीरियल उनजे लाइ ज़रूरु आहिनि जेको हिकिड़ो मिडिल क्लास आहे या जेको अपर मिडिल क्लास में वञण जी कोशिशि करे थो जंहिंजी असां पघार चऊं खणी 5 लख 6 लख 7 लख आहे त उनजो हिकिड़ो वॾो साइज़ जेको आहे जो टैक्सिस जे मद में उनजी तक़ाज़ा कई वई आहे। हाणे नेट जो जेसिताईं तालुक़ु आहे त हिन वक़्तु रियल स्टेट ऐं उन खां पोइ जेको आहे सो डेवलपर्स ऐं रिटेलर्स एंड होलसेलर्स उन्हनि जे लाइ चयो पियो थो वञे त उतां असांखे टैक्सिस वसूल करणा आहिनि। सिर्फ़ु रिटेल ऐं होलसेल मां 400 अरब रुपयनि जो खातो लॻायो वियो आहे। हाणे 400 अरब रुपया उहे कीअं ईंदा उन जे लाइ कहिड़ी कंसल्टेशन पे थियूं थियनि। तव्हां रोज़ अख़बारनि में पढ़ंदा हूंदव त हिकिड़ो ताजिर दोस्त स्कीम उन में जेको आहे
सो 75 खां 100 माण्हुनि मस वञी रजिस्टर कयो आहे। उन जो छा तरीक़ेकार हूंदो त उन जा विदहोल्डिंग टैक्सिस जेके आहिनि से उन ते कहिड़े तरीक़े सां ऐं कहिड़े लेवल ते उहे वरिता वेंदा, शायदि उन बारे में अञा हिकिड़ी कंसल्टेशन मुकमल न आहे। बिल्कुलु ताजरनि जो जेको हिन वक़्तु सरबराह अॻवान आहे उहो नून लीग जे तमामु वेझनि चइजे त खणी पॉलिटिकल विंग जो ई हिसो आहे, त थोरो नून लीग जेको आहे सो इन रिटेलर्स ऐं या सेमाई होलसेलर जे बारे में उन्हनि जो हिकिड़ो वॾो वोट बैंक आहे। खुले तरीक़े सां उहे उन्हनि खे इलेक्शन्स में सपोर्ट बि कंदा आहिनि। त इते केतिरे हद ताईं हिकिड़ो पॉलिटिक इहो बि ॾिसण जी ज़रूरत आहे, ज़रूर आहे जे तरफ़ां त तव्हां इन्हनि रिसोर्सिस खे टैप कयो। जेसि ताईं एग्रीकल्चर जो तालुक़ु आहे त इहे सभु ॻाल्हियुनि जी हद ताईं ऐं लफ़्ज़नि जी हद ताईं महदूद आहिनि। न फेडरल गवर्नमेंट उहो जेको आहे सो एग्रीकल्चर टैक्स वसूल कंदी, न प्रोविंसिस जेके आहिनि से वसूल कंदा। छाकाणि त थोरी देरि लाइ इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे त इन सॼे सूरत हाल में जेकॾहिं असां GDP ग्रोथ जो कंपोनेंट ॾिसूं त 2/3 जेको कंपोनेंट आहे GDP ग्रोथ जो उहो हिन वक़्तु एग्रीकल्चर आहे। ऐं उन एग्रीकल्चर जे बारे में असां ॾिसूं था त रोड रस्तनि ते मुज़ाहमत आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे सो कंहिं तरीक़े सां हिकिड़ो तसली बख़्श हिकिड़ो मिडिल क्लास ऑफ फार्मर्स जेको आहे सो उहो बि गैर मुतमइन पियो थो नज़र अचे। उहो बि उन क़िस्म जे एजुटेशन जूं ॻाल्हियूं पियो थो करे जेके असां आज़ाद कश्मीर में ॾिठियूं। हाणे जेकॾहिं थोरी देरि लाइ असां अचूं त हिते इहे कम कीअं थींदा, त हाणे एग्रीकल्चर जे हवाले सां छाकाणि त ऑलरेडी हिकिड़ी एजुकेशनल आहिनि, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में कल्चर जे मथां टैक्स जे लाइ जेको आहे सो कंहिं क़िस्म जी का भारी ज़िमेदारी प्रोविंसिस ते बि वञे। ऐं ॿियो जेको हिकिड़ो फाइनेंशियल कंसोलिडेशन जूं ॻाल्हियूं आहिनि त फेडरल गवर्नमेंट जेका आहे सा उन जा जेके मतिलबु हिकिड़ा कलेक्टेड टैक्सिस आहिनि उन्हनि जो तक़रीबन 57% त प्रोविंसिस ते हलियो। बाक़ी फेडरेशन वटि जेको कुझु बचे थो उहो त जेतिरो बि टैक्स कलेक्ट पई थी थिए उनजो 63% 64% जेको आहे इंट्रस्ट पेमेंट जे मदन में वञे थो। एक्सटर्नल फाइनेंसिंग खे जेका आहे सा दुरुस्त करण जी इन करे ज़रूरत हूंदी आहे त जीअं तव्हांजे करेंसी जे मथां तमामु घणो प्रेशर न पए, रुपयो जेको आहे सो कंहिं हंधि ते स्टेबल रहे। ऐं पर उन सां गॾोगॾु IMF जेका आहे सा इम्पोर्ट जे रिस्ट्रिक्शन जे ख़िलाफ़ आहे त इम्पोर्ट्स खे रिस्ट्रिक्ट न कयो वञे। इम्पोर्ट्स हिकिड़े पासे असां रिस्ट्रिक्ट न कयूं, ज़ख़ीरा असांजा वॾा न हुजनि, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त इते जेको आहे सो वॾी प्रॉब्लम थिए थो। पर जेकॾहिं सप्लाई एंड डिमांड वारी थ्योरी में असां हलिया वञूं त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त पोइ जेको इन्फ्लेशनरी इफेक्ट्स आहिनि ऐं हाई इंट्रस्ट जेको आहे हिकिड़ो थ्योरिटिकली अप्लाई कयो पियो थो वञे, उन में शायदि का एडजस्टमेंट थी सघे। शायदि अॻिते हली इन्फ्लेशन थोरो थोरो रिसीड थिए सप्लाई एंड डिमांड वारे हिकिड़े थ्योरी में, त ओॾी महिल जेको आहे सो माण्हुनि जे लाइ हिकिड़े आम माण्हू लाइ शायदि मुनासिब तौर ते उहो थिए। हाणे वापसि अचूं त इन्वेस्टमेंट क्लाइमेट, पाकिस्तान में जेका इन्वेस्टमेंट क्लाइमेट आहे उन जे लाइ तव्हांखे जेको आहे सो घटि में घटि 14 खां 15% जेको आहे तव्हांखे ऑफ GDP इन्वेस्टमेंट खपे त तव्हां हिकिड़ो रीज़नेबल हद ताईं उहो पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम हलाए सघो जेके चयो वेंदो आहे बेसिक इंफ्रास्ट्रक्चर। ऐं उन बेसिक इंफ्रास्ट्रक्चर सां ई जेका आहे सा ग्रोथ थींदी आहे टिन्हिनि सेक्टर्स में। एग्रीकल्चर पंहिंजी जाइ ते ग्रो करे, इंडस्ट्री जेका आहे सा उहा बि अॼुकल्ह घणो एग्रीकल्चर आहिस्ते आहिस्ते डिपेंडेंट पई थी थिए। माना हिकिड़ो एग्री बेस जेका आहे सा टेक्सटाइल त आहे ई एग्री बेस, उन खां अलावा ॿियूं एग्री बेस जेके आहिनि से चांवरनि जा हाणे कारखाना ऐं उन्हनि जी क्वालिटीज़ ऐं उन्हनि जी सेग्रीगेशन वारो कमु बि काफ़ी हद ताईं पहुतो आहे जो उते $3 बिलियन ताईं जेको आहे सो हिकिड़ो स्केल ऑफ एक्सपोर्ट आयो आहे। तमामु हिकिड़ी मुंहिंजो ख़्याल ख़ुशाइंदा ॻाल्हि आहे त इन सॼे सिलसिले खे थोरो जेकॾहिं असां ईअं ॾिसूं त एग्रीकल्चर ते महिनत करण जी ज़रूरत आहे ऐं एग्रीकल्चर जे एजुकेशन खे ॾिसी करे उनखे त एक्सक्लूड कयूं त उहे पैसा मुंहिंजो ख़्याल आहे टैक्सिस जे मद में उतां न ईंदा। पर हाणे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे त जेके बि एमिनेंट स्कॉलर्स आहिनि जेके ख़ासि करे प्रोफेसर ऑफ एमेरिटस जेके आहिनि इकोनॉमिस्ट जा, उहे इहो बि चवनि था त जेका मैन्युफैक्चरिंग सेक्टर आहे
उहा तव्हां वटि हिन वक़्तु पाकिस्तान में 12.4% ऑफ GDP आहे ऐं उन ते जेका टैक्स कलेक्ट पिया था थियनि उहे 57.5% आहिनि ऐं इहो तमामु घणो हिकिड़ो इम्प्रोपोर्शनेट टैक्सिस आहे। तव्हां जेको आहे सो सरले सिंधी में इहे चइजे त गॾे जेतिरो भार खणी सघे थो उन खां वधीक तव्हां हुन ते भार पिया था विझो त इहो जेको आहे इन खे बि करेक्ट करण जी ज़रूरत आहे, जेको मां नथो सम्झां करेक्ट थी सघंदो। हाणे आख़िर में ॻाल्हि कयूं सोशो इकोनॉमी, जेकॾहिं IMF जी असां आख़िरी रिपोर्ट ॾिसूं त IMF इहो चयो आहे अंग्रेज़ीअ में, जेको सिंधी में मां कोशिशि कनि त ट्रांसलेट कयूं त वरी सोशो इकोनॉमिक डिस्ट्रप्शन्स थी सघनि थियूं जेकॾहिं पाकिस्तान जे सॼे हिकु इकोनॉमिक एनेबलिंग एनवायरमेंट सां गॾु पॉलिटिकल स्टेबिलिटीअ खे बि नेगोशिएट करण जी ज़रूरत आहे, जंहिंसां जेको आहे सो हिकिड़ो सोशो इकोनॉमिक डिस्ट्रप्शन्स खे परे रखी सघिजे थो। पर जंहिं ॻाल्हि ते मां हाणे कंक्लूड कंदुसि त जंहिं मुल्क में हिन वक़्तु जेको आहे सो 2.5 करोड़ खां मथे माण्हू बेरोज़गार थी चुका हुजनि, अगेन रिसर्च बेस्ड स्टडीज़ अथव जेके एमिनेंट इकोनॉमिस्ट आहिनि, एम्पेरिकल कमु पिया था कनि, उन्हनि जे चवण मुताबिक़ ऐं सिर्फ़ु हिकिड़े साल अंदरि 2.25 करोड़ ॿिया माण्हू जेके आहिनि से तक़रीबन इवन टेम्पररी एम्प्लॉयमेंट्स खां परे थी विया आहिनि। त जेकॾहिं असांजे सॼा खदो ख़ाल इहे आहिनि, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में लम्हे फिक्री आहे शायदि असां तमामु वॾे मुसीबत जो शिकार आहियूं ऐं बजट हमेशह ईअं सम्झो वेंदो आहे ॼण त रिलीफ आणींदड़ हिकिड़ो टूल हूंदो आहे। पाकिस्तान में हिन वक़्तु जेकॾहिं असां IMF जे प्रोग्राम सां गॾु हलंदासीं त इहो हिकिड़ो रिलीफ टूल हरगिज़ कोन्हे। इन खे मां इकोनॉमिक लैंग्वेज जी जबर साहब, जबर साहब थोड़ी शायद आवाज़ जो सिग्नल्स जो इशू आहे, जीअं ई बहितर थिए त मां तव्हांजे तरफ़ अचां थो। इंतिहाई तफ़सीली तव्हां असांखे समूरी इकानमीअ जे बारे में ॿुधायो, IMF सां प्रोग्राम नाज़िर इंतिहाई अहम अब्दुल जब्बार मेमन साहब असांखे तफ़सीली इकानमीअ जी जाइज़ो वठी ॿुधायो त ही जेको IMF जो प्रोग्राम आहे उन सां ईंदड़ जेकी बजट आहे उहा एॾी आसान सवली असांखे नज़र नथी अचे। इन सां टैक्सेस केतिरा वधंदा, केतिरा मुंझारा पैदा थींदा, ही हिकु वॾो सरकार लाइ, हुकूमत लाइ चैलेंज भी है, सवाल भी है। अच्छा अतीक साहब, आपकी तरफ आते हैं। अब्दुल जब्बार मेमन साहब की आपने तफसीली बात सुनी, आप कैसे देख रहे हैं? टैक्सेस बढ़ाने की बात की जा रही है मुख्तलिफ फैक्टर्स में, तो आप क्या कैसे देख रहे हैं कि टैक्सेस अगर बढ़ाए जा रहे हैं तो उसका कितना असर हमारी इंडस्ट्रीज़ पे, आम लोगों पे, मिडिल क्लास पे पड़ेगा? प्रोग्राम बात सारी है कि अब्दुल जब्बार भाई ने काफ़ी तफसील में ग्रोथ पे भी बात की, इन्फ्लेशन पे भी बात की है। मैं कुछ आपको बताना ये चाहूँगा कि पाकिस्तान एक बेसिकली डेट ओरिएंटेड कंट्री है। हमने क्या किया है कि हमने कर्ज लेकर कर्ज उतारा है, और जब हम बजट की बात करते हैं तो हम फिस्कल डेफिसिट की बात कर रहे होते हैं। जब फिस्कल डेफिसिट की बात करते हैं तो इसका मतलब ये है कि बजट डेफिसिट की बात करें। जब बजट डेफिसिट की बात करते हैं तो सोचते हैं उसको कैसे पूरा करना है, हमें फिर कर्ज लेना चाहिए। तो जब डेट लेते हैं तो डेट ओरिएंटेड कंट्री होती है और डेट सर्विसिंग पे लगे रहते हैं। बात सारी ये है कि कभी किसी ने माजी में ये नहीं सोचा कि मैं अपनी फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट को भी बढ़ाना चाहिए। जब सस्टेनेबल डेट हमारे पास ज्यादा हो जाता है तो फिर हमें समझ आती है कि हमें FDI करंट अकाउंट को सेव करने के लिए जरूर अट्रैक्ट करनी चाहिए। अगर हम FDI अट्रैक्ट कर रहे होते तो आज हमारे पास ये सूरत हाल नहीं होती जिसमें हम देखते हैं कि आने वाले दिनों में या अनदर फिस्कल ईयर जो हमारा शुरू होने वाला है नेक्स्ट मंथ से, उसमें हमें लगभग $23 बिलियन अदा करना है। और अगर $23 बिलियन अदा करने हैं तो ये हमने कहां से अदा करने हैं? हमने क्या करा है कि हम ये प्लान कर रहे हैं कि हम 12 बिलियन डॉलर रोल ओवर कर लेंगे। तो $12 बिलियन तो आधे बनते हैं उसके, और आधे पैसों का क्या हो। तो ये सूरत हाल एक बड़ी गंभीर सूरत हाल है, और इस पे बजट भी आ रहा है और कहा यह जा रहा है कि इस आने वाले बजट में लगभग 1.3 ट्रिलियन का जो है ना अजाफी टैक्सेस होने चाहिए, ताकि FBR का जो एनुअल टारगेट है लगभग 12 से 13 ट्रिलियन रुपए का वो पूरा हो सके। तो अगर आप इजाफी टैक्सेस लगाते हैं
1.3 ट्रिलियन या 1.5 ट्रिलियन के, तो आप किस पे लगाने जा रहे हैं? जो ऑलरेडी टैक्स पे कर रहे हैं उन पे, या आप बात कर रहे हैं कि सैलरीड क्लास को जो ऑलरेडी इतना टैक्स पे कर रही है और अंडर बर्डन ऑफ टैक्सेस है, क्या उसको उसके ऊपर टैक्सेस लगाने हैं? हो रहा ही है कि एक सैलरीड क्लास का बंदा अगर आप उससे बात करें तो कहे मेरी प्रमोशन हुई है, मेरे पैसे भी बढ़े, वो पैसे बढ़ने मेरे लिए जुल्म हो गए कि क्या हुआ कि मेरे स्लैब जो है वो चेंज हो गई और मुझे टेक होम और कम लेके जाना है, जबकि मेरी तरक्की भी हो गई और मेरी तनख्वाह भी बढ़ गई। फिर आप आ जाए इंडिविजुअल्स की तरफ, तो क्या आप इंडिविजुअल्स पर टैक्स का भार डालना चाहते हैं? जो कि अगेन मैं कहूंगा और मैं पहले भी कहता रहता हूं कि ये इनडायरेक्ट टैक्सेस का 80% का जो बोझ एक इंडिविजुअल पर है, वो कैसे कम हो? और दूसरे लोग भी तो इसको बर्दाश्त करें इस टैक्सेस के बोझ को। तो देख रही है कि डायरेक्ट टैक्सेस 20% है और इनडायरेक्ट टैक्सेस लगभग 75-80%। तो जब तक हम कोई फ्रेमवर्क नहीं बनाएंगे, और फ्रेमवर्क की जब बात आती है तो उसमें हमें पॉलिसी रिफॉर्म्स करने होंगे, मेजर पॉलिसी रिफॉर्म्स, छोटे मोटे नहीं, माइनर नहीं, मेजर पॉलिसी रिफॉर्म करने होंगे। और मेरे नजदीक उनमें 3 चीजें बड़ी इंपॉर्टेंट है। एक तो इंप्रूविंग द टैक्स टू जीडीपी रेशियो। हमारा टैक्स टू जीडीपी रेशियो इज वन ऑफ द लोएस्ट इन द वर्ल्ड। आप इस बात से अंदाजा लगा सकते हैं कि पिछले दिनों हमें कर्ज उतारने के लिए जब हमने वर्ल्ड बैंक से रुजू किया, तो उन्होंने जब हमें एसेस किया तो उससे पता ये चला कि हम जो लोन मांग रहे हैं वो तकरीबन 10% अपने जीडीपी से भी ज्यादा मांग रहे हैं। हमारा जिस लिस्ट में नाम लाया गया उसमें चैड था, गैम्बिया था, रवांडा था, पता नहीं कौन कौन से मुल्क थे, और हम एशिया से एक वाहिद मुल्क थे जो लोन लेना चाह रहे थे अपने मल्टीलैटरल और बायलैटरल लेंडर्स के साथ। बहरहाल तो ये सूरत हाल है। तो मैं सिर्फ ये कहना चाहता हूँ कि जो मेजर पॉलिसी रिफॉर्म्स हैं उसमें सबसे ज्यादा हमें जरूरत इस बात की है कि हम अपना टैक्स टू जीडीपी रेशियो बढ़ाएं। वो एक लंबी बहस है कि वो किस तरह बढ़ना है, मैंने थोड़ा सा बयान किया। इसके अलावा आई एम टू मच इनटू अ फेवर ऑफ फास्ट प्राइवेटाइजेशन ऑफ दीज लॉस मेकिंग पब्लिक एंटिटीज, गवर्नमेंट एंटिटीज, जो नुकसान पे नुकसान किए जा रहे हैं, मेरे आपका टैक्स का पैसा खाए जा रहे हैं, उनकी जितने जल्दी हो सके प्राइवेटाइजेशन करनी चाहिए ताकि वो लॉस मेकिंग एंटिटीज हमारे टैक्स के पैसे नहीं खाएं, वो हमारे डेवलपमेंट में लगे। हमारा टैक्स देखिए, टैक्स पेयर को हमेशा एक चीज की जरूरत होती है कि उसको क्या टेंजिबल बेनिफिट्स आ रहे हैं। वो देखना चाहता है उसको बिजली मिल रही है, लोड शेडिंग तो नहीं आ रही, गटर तो नहीं बह रहा घर के सामने, सड़क बनी है दफ्तर के सामने, और बहुत सारी और सारी चीजें। इन तमाम चीजों को देखते हुए वो इनकरेज होता है टैक्स देने पे। तो टेंजिबल बेनिफिट्स भी चाहिए। टेंजिबल बेनिफिट्स कैसे आएंगे? जब तक आप प्राइवेटाइजेशन नहीं करेंगे और जो लॉस मेकिंग पब्लिक एंटिटीज है वो आपके पैसे को खाए चले जा रही हैं, आप उनको पाल रहे हैं, बरसों से पाल। तो एक तो ये जरूरी है। तीसरा जो सबसे जरूरी है वो मैटर इस बात का है कि आपको अपने एनर्जी सेक्टर पे ध्यान देना हो। देखिए, एनर्जी सेक्टर आपकी मैन्युफैक्चरिंग को बर्बाद कर चुका है, आपके हाउस होल्ड को क्रश कर दिया है। एक इंसान का बात रिपीट होती है कि जो एनर्जी का बिल आता है, आप उस टैरिफ को देखें तो उसकी तनख्वाह से ज्यादा है। बिल्कुल। वो तनख्वाह लाकर, पगार लाकर सिर्फ बिजली का बिल अदा कर दे, या वो बिजली का बिल उससे भी ज्यादा है, तो आप मुझे बताएं ये क्या जस्टिफिकेशन है? क्या हम ह्यूमन डेवलपमेंट पे बात कर रहे हैं? क्या हम ह्यूमन कैपिटल पे बात कर रहे हैं? नहीं कर रहे। अगर हम ह्यूमन डेवलपमेंट और ह्यूमन कैपिटल पे बात नहीं करें तो इसका मतलब है कि हमारा जो हाउस होल्ड है, 80% जो पॉपुलेशन है, अपार्ट फ्रॉम मैन्युफैक्चरिंग एंड प्रोडक्शन एक्टिविटीज, वो बहुत ट्रबल में है, अंडर द सीरियस बर्डन है। हमें उसको भी देखना पड़े। तो बजट कोई भी आवे, किस तरह का भी बजट बनाना है, हमें देखना है, हमें इसको सिंप्लीफाई करना है, इनडायरेक्ट टैक्सेस को कम करना है और डायरेक्ट टैक्सेस को बढ़ाना है, ताकि टैक्सेस का शेयर डिवाइड हो। सिर्फ एक तबके पे टैक्सेस का शेयर नहीं पड़े। हर आदमी इनडायरेक्ट टैक्स पे करता है और हर आदमी डायरेक्ट टैक्स नहीं पे करता। तो इसका मतलब ये है कि जो इनडायरेक्ट टैक्सेस है इसका बोझ बहुत ज्यादा है, इसको कम किया जाए और डायरेक्ट टैक्सेस को थोड़ा बढ़ाया जाए। इन तमाम चीजों के साथ एक चीज जो सबसे इंपॉर्टेंट है, जिसके लिए मैं बात करता हूँ, और मैंने अभी थोड़ी देर पहले भी बात की, कि सैलरी क्लास का जो बर्डन है ना, उसको जरा कम किया जाए। उसका बजाय इसके कि टैक्स बर्डन बढ़ाया जाए, उसको थोड़ा रिड्यूस किया जाए। और जब रिड्यूस किया जाए ताकि वो टेक होम
एक अच्छी अमाउंट अपने घर लेके जा सकते हैं, बच्चों को पढ़ा सके, हॉस्पिटलाइजेशन के ऊपर खर्च कर सके, घर का किराया दे सकते, एक अच्छी लिविंग में रह सके, बिजली का बिल वक्त पे दे सके, नॉन पेएबल ना बने कहीं पर। ये सारी चीजें करने के लिए हमें जरूरी है कि हम इस बात को जरूर डिस्कस करें और इस बजट में खास करके इन बातों को सामने लाएं कि सैलरीड क्लास का जो बर्डन है उसको हमें रिड्यूस करना चाहिए हर हाल में। और जो इंडिविजुअल का बर्डन है वो तो मैंने काफी डायरेक्ट इनडायरेक्ट टैक्सेस के ऊपर बात करके आपको बता दिया। देखिए, पाकिस्तान एक्सपेक्ट कर रहा है आईएमएफ से लगभग जुलाई तक हो जाएगा $8 बिलियन। अब $8 बिलियन हो कि $6 बिलियन हो, ये कर्जा है ना जी। इस कर्जे का हमें फायदा क्या है? सिर्फ इतना फायदा है कि हमारी जो फॉरेन एक्सचेंज की लिक्विडिटी अतीक साहब, आपका आवाज़ मैं नहीं सुन पा रहा, शायद आप म्यूट हो गया है आपका आवाज़। जब तक आप इसको अनम्यूट करें तो मैं रहीम बख्श सुमरो साहब के पास आता हूँ। रहीम बख्श साहब, तव्हां असांजे सीनियर्स मुआशी माहिरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियो। हिकु त टैक्स वधाइण जी ॻाल्हि कई पई वञे, पघारदार तबिके जे मथां हुजे, प्रॉपर्टीज़, मुख़्तलिफ़ जेके टैक्सिस आहिनि। IMF जी हिकु तरफ़ शर्तूं आहिनि, मथां बजट आहे, आवाम जूं उमेदूं आहिनि, ख़दशा आहिनि। कीअं था तव्हां ॾिसो ईंदड़ बजट खे ऐं IMF जी शर्तुनि खे? असलम साहब, महिरबानी तव्हांजी। जेको नओं बजट ईंदो, जेको 2024-25 जो, यकीन तौर ते जीअं मुंहिंजे ॿियनि दोस्तनि बि इहा ॻाल्हि कई त इहो IMF जी शर्तुनि मुताबिक़ ईंदो। छो जो असांखे IMF जो तक़रीबन $8 बिलियन जेको आहे उहो लोन खपंदो आहे, जेको तक़रीबन हिकु लॉन्ग टर्म जेको आहे असांजो एग्रीमेंट थींदो। ज़ाहिर आहे सभ खां पहिरियों जेको लोन ॾींदो आहे उहो इहा कोशिशि कंदो आहे त लोन ॾियण खां अॻु में इहो सोचींदो आहे त इहो लोन मां वापसि कीअं कंदुसि। सो IMF जी कंडीशन इहा ई हूंदी, सोच इहा ई हूंदी त इहे $8 बिलियन लिखी ॾियूं था मुख़्तलिफ़ केसनि में, पर इहे असां खां वापसि कीअं कंदासीं। सो इन करे पूरी कोशिशि इहा आहे त इहे लोन असां वापसि करण जा तरीक़ा ॻोल्हियूं ऐं उनखे इहे ॿुधायूं कि तरीक़ा तव्हां कीअं कयो। सो इन हवाले खां जीअं मां सिर्फ़ु ॻाल्हि कई त हिते जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त इहा लिक्विडिटी जेका आहे असांजो करंट अकाउंट डेफिसिट आहे, उन वटि असां जॾहिं पैसा हुजनि त जीअं वक़्त सां असां का पेमेंट करे सघूं। तव्हांखे यादि हूंदो गुज़िरियल साल में त असां वटि जेके लेटर ऑफ क्रेडिट LOC जेको उहो खणण बि असां डॉलर्स कोन हुया। इन सूरत हाल में ॾाढी गंभीर इन मसइले खे हल करण जे लाइ हिकिड़ो माना हिकु मुख़्तसिर अरसे जे लाइ असांखे इहो रिलीफ आहे। इन करे ॿियो हुनजो फ़ाइदो इहो आहे त तमामु घटि जेका मार्केट असांखे पैसा मिलंदा आहिनि। ऐं ॿियो इहा त जॾहिं इहा IMF तव्हांखे ॾिए थी त इन खां मक़सदु आहे त हिकिड़ो कॉन्फिडेंस बैन अल-अक़वामी मार्केट में पैदा थी वेंदो आहे त भई हाणे असां बि न पाकिस्तान खे कर्ज़ ॾेई सघूं। त इन हवाले खां इहो पूरो बैकग्राउंड आहे बजट जो। हाणे हिन बजट जा जेके थोरा अंग अखर ॾिसूं था त हिन अंग अखर में ॾिसंदासीं त जेको बजट आहे उहो तक़रीबन 1700 बिलियन जेको आहे रुपीज़ जो आहे। यानी इहो तक़रीबन ईअं सम्झो त 12% जेके वधीक आहे गुज़िरियल जेको आहे। यानी गुज़िरियल साल जेका तक़रीबन 15-16 हज़ार जेके पंहिंजो असांजो बिलियन जेके रुपीज़ हो असांजो बजट आहे, हीअ तक़रीबन खां 12% वधीक आहे। सो इन बजट में जेके कोई मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, ख़ासि तौर ते जेका ॻाल्हि हली हिते टैक्स जी, त मां उन ॻाल्हि ते वधीक फोकस कंदुसि त तव्हां माण्हुनि खे मथां टैक्स एॾा छो था आणो, टैक्स माण्हू छो था ॾियनि। सवाल ईंदो पैदा थिए, सवाल इन करे नथा ॾियनि जो उनखे उहे सहूलियतूं कोन थियूं मिलनि। उहो ॾिसंदा त असांजी टैक्सिस जो गैर ज़रूरी ऐं बेजा जेको इस्तेमालु थी रहियो आहे सूबाई जेको आहे जेके बि असांजा जेके अशराफिया आहे या जेके सियासतदान आहिनि, इन करे माण्हू टैक्स ॾियणु ज़रूरु कोन थो सम्झे, यानी ॾिए कोन थो। हालांकि उहो माण्हू ख़ैर ख़ैरात करे थो, ज़कात ॾिए थो, मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके ख़ैराती इदारा आहिनि उते पैसा ॾिए थो, पर आख़िर हिते छो नथो ॾिए? त माण्हू जो मसइलो तव्हांजे सिस्टम जो आहे, मसइलो तव्हांजे जेको आहे सो अयाशियुनि लाइफ जो आहे। इन करे तव्हां इहे शयूं ख़तमु कंदो त ज़ाहिर आहे पोइ माण्हू जॾहिं माण्हू खे सम्झंदासीं त उनखे सहूलियतूं मिलनि थियूं उन टैक्स ॾियण जी मद में उनजे, त ज़ाहिर आहे माण्हू ख़ुशी सां टैक्स ॾींदो। ऐं ॿियो इहो आहे त आख़िर तव्हां टैक्स छो था वठो माण्हू खां? हालांकि असां वटि टैक्स खां बजाए ॿिया बि खोड़ तरीक़ा आहिनि जो असां टैक्स फ्री करे सघूं। जीअं सऊदी अरेबिया हुयो कुझु वक़्तु काफ़ी अर्सा जेको आहे उते हुननि तेल जी अर्निंग मां उहे पैसा कमाए करे कंहिं बि माण्हू का बि टैक्स कोन हुई। या तव्हां लिबिया जी मिसाल ॾिठो, उते बि कंहिं क़िस्म का टैक्स कोन हुई। जेके इन वक़्त जे हवाले खां असां वटि त खोड़ ज़राए आहिनि जो असां माण्हुनि खे टैक्स फ्री करे सघूं था, जंहिंमें असां पंहिंजो एक्सपोर्ट वधाए सघूं था। ॾिसो मां अॻु में बि ॻाल्हि कई तव्हांजे प्रोग्राम में त असां हिकु तरफ़ असां वटि हिकु लख ऐं 50 करोड़ आबादी आहे, 150 करोड़ आबादी आहे सॉरी, ऐं ॿिए तरफ़ तक़रीबन 140 अरब जेको करोड़ आबादी आहे।
हाणे इन ॿिन्ही विच में आहियूं जेकॾहिं असां पंहिंजो असां पंहिंजो सिस्टम बहितर कयूं त यकीनी तौर ते असां इन एॾी वॾी आबादी में ज़रूरतूं पूरी करूं न एक्सपोर्ट्स त असां सोना थी वञूं यकीन ॼाणो ऐं कंहिं बि ज़रूरत न असांखे जेका टैक्स लॻायूं पर असांजा जेके इंपोर्ट पार्टनर आहिनि असां जेके एक्सपोर्ट पार्टनर तव्हां ॾिसंदव उहो को बि पाड़ेसरी मुल्क कोन्हे असां वटि जेके वॾा वॾा एक्सपोर्ट पार्टनर असां यूरोप ऐं अमरीका आहे यानी असां पाड़े में बिल्कुलु जेको आहे उहे असांजो को तालुक ई कंहिंसां कोई कोन्हे न असां तालुका ॾिया ई कोन्हे थोरो घणो जेको सिबलिंग जो कमु थिए थो उहो असांजो बि ईरान सां थिए थो हालांकि इंडिया सां पाड़ेसरी आहे कंहिं बि क़िस्म जी का इंपोर्ट एक्सपोर्ट कोन थी रही आहे हालांकि कारोबार जॾहिं थींदो आहे त ॿई क़ौमूं जेको ख़ुशहाल थींदियूं आहिनि पर असांजो आहे ई कोन या रिपोर्ट थी मूं ॻाल्हि कई हिकिड़ो सोन जूं फाणियूं आहिनि या तव्हां रेमिटेंसिस सां तव्हां उहो बि वधाए सघो था एग्रीकल्चर तमामु वॾो हिकिड़ो सोर्स आहे जंहिंमां तव्हां शयूं ठाहे करे ऐं तव्हां ॿाहिरि खपाए सघो या तव्हां हाईटेक IT एक्सपोर्ट से तव्हां वञो सघो था त जेके तव्हां ॾिसो इंपोर्ट एक्सपोर्ट जेके कयूं था उन में एक्सपोर्ट कयूं छा था असां 50% 60% जेको असां इंपोर्ट एक्सपोर्ट कयूं था उहो असांजो जेको रॉ मटीरियल आहे या तव्हांजो जेको आहे टेक्सटाइल आहे पर जेकॾहिं असां एक्सपोर्ट जो तरीक़ो सम्झ सां अचूं तव्हांजे IT एक्सपोर्ट्स ते त असां ठीकु ठाक उन मां पैसा कमाए सघूं था तव्हां स्वीडन जो मिसाल ॾियो एंग्री बर्ड्स जेका हिकिड़ी गेम आहे जेका आहे न उहा तक़रीबन $1 बिलियन में उहा जेका उन कारोबार ते उहा खपी आहे त हाणे हिकिड़ी नंढी हिकिड़ी गेम आहे उन एॾो उन मां कमायो आहे त असां फिनिश प्रोडक्ट ते अचूं असां IT ते अचूं असां खामोखा एग्रीकल्चर में लॻा पिया आहियूं इन तरफ़ सां अचूं त यकीनी तौर ते असां एतिरो असांखे ॿाहिरो रेमिटेंस या ॿाहिरां पैसा मिली वेंदा जो असां माण्हुनि ते टैक्स लॻाइण जी ज़रूरत ई कोन पइजी वेंदी लेकिन तव्हांखे टैक्स लॻाइणी बि आहे त मां जेके मुंहिंजा दोस्त आहिनि सां मां बिल्कुलु ॿुधायां थो तव्हां डायरेक्ट टैक्स खे छॾे डायरेक्ट टैक्स तव्हां वधीक लॻायो इनडायरेक्ट टैक्स खां जेतिरी लॻाईंदो त ज़ाहिर आहे उहो ओतिरो तव्हांखे आम माण्हू पे कंदो मिसाल ते असां पेट्रोल कॾहिं 10,000 पेट्रोल भरायूं त 5,000 त असां गवर्नमेंट खे टैक्स ई बदिले था ॾियूं 5,000 जो असल में असांखे तेल मिलियो त हाणे जॾहिं इन हवाले खां हर ॻाल्हि ते ताईं टैक्स आहे त इन मामले में असां कहिड़ो असां छा माना आम माण्हू ज़िंदगी गुज़रंदी आम माण्हू खे टैक्स पूरो करण खां पोइ उनखे डिस्पोजेबल इनकम एतिरी कोन थी थिए यानी जेका तव्हांजी इनकम आहे उन मां सभु अख़राजात ख़तमु करे उन खां पोइ जेको तव्हां पैसा बचनि कंहिंसां डिस्पोजेबल इनकम त उहा एतिरी आहे ई कोन जो हू माण्हू पंहिंजी ज़रूरतुनि ज़रूरतुनि खे बि पूरो करे यानी किचन जेके आइटम्स आहे उन ज़रूरतुनि खां पोइ उन पैसा बचनि ई कोन था अक्सर माण्हुनि ते त हू छा तालीम ते सिहत ते इन शयुनि ते कहिड़ो ख़र्च कंदो ऐं ॿिए तरफ़ न तव्हां उन आम इंसान खे तालीमी सिहत ॾियो न सहूलियतूं था ॾियो सिहत जूं न को प्रोटेक्शन आहे हर शइ असांखे पाण मैनेज करणी आहे त पोइ असां तव्हांखे टैक्स छो ॾियूं त इन हवाले खां असांखे लाज़मी आहे त टैक्स जो इस्तेमालु बहितर थिए ऐं इन सां गॾोगॾु जेके असांजा इहो जेको ॻाल्हि हली त जेका प्राइवेटाइज़ेशन एसओसी मां जेको आहे इन ख़्याल जो आहियां त तव्हां जेके सरकारी इदारा आहिनि इहे क़ौम जे पैसनि मां ठहिया आहिनि ख़ुदा इन खे तव्हां तबाह न कयो इनखे तव्हां प्राइवेटाइज़ न कयो छो जो इन में ख़राबी किथे थी थिए ख़राबी जॾहिं तव्हां उन में ग़लति तरीक़े सां उनखे इदारे खे हलायो था सही इदारा हलायो इहे ई इदारा जेके आहिनि तव्हांखे करोड़ रुपया कमाए ॾींदुसि मां बीजिंग रेलवे स्टेशन ते वेठो हुते मां पढ़ियुमि त बीजिंग ऐं शंघाई जे विच में हिकिड़ी ट्रेन हलंदी आहे उहा $1 बिलियन जेको आहे साल में चाइना खे कमाए ॾींदी आहे इहे सरकारी इदारो आहे न चाइना हाई स्पीड रेलवे उहो सरकारी इदारो उते हली सघे थो असांजे वटि छो था हलनि इदारे सां असां छो हिन में बज़िट आहियूं त खामखा असां गेद छा बि थी वञे की असां प्राइवेटाइज़ कयूं प्राइवेटाइज़ करणु इन मसइले जो हल न आहे इंसां छा थींदो त इहे जेकॾहिं मिसाल हिकु इदारो बहितर थो थी वञे ऐं करोड़ रुपया कमाए थो त इहे 2-3 करोड़ हिकिड़े माण्हू जे खीसे में हलिया वेंदा असां चऊं था इहे 2-3 करोड़ इहो इदारो कमाए करे उहो सरकार वटि अची वञे ऐं सरकार मां उहे पैसा जेके आहिनि से आम माण्हू जी भलाई ऐं बहितरी ते ख़र्चनि त अञा वधीक बहितर आहे त हिन हवाले खां मुंहिंजूं इहे कुझु शयूं आहिनि ऐं इन खां पोइ रिपोर्ट आहे उते तव्हां टैक्स हणी था छॾियो 1% जे मां 25 बिलियन तव्हां पूरो ॾिसो ट्रैक्टर आहे या पेस्टिसाइड्स आहिनि जेके ज़री जिन्सूं पैदा करण लाइ इन में बि तव्हांजी टैक्सिस यानी हर तरफ़ तव्हांजी टैक्सिस आहिनि ऐं उन जे नतीजे में जेको असांजे बदिले में का शइ मिली रही आहे माण्हू खे आम माण्हू खे उहो ई जेको आहे आम ज़िंदगी उहो जीअं जंजाल थी वहे पोइ इन करे हीअ जेका नई जेको बजट अची रही आहे जेके आई में छपर ऐं छांव में असां मिली रही आहे यकीनी तौर ते इहा का बहितर बजट न आहे इहा वधी करे अञा आम माण्हुनि जे लाइ ज़िंदगी में अञा वधीक मसइला पैदा कंदी त इन करे ख़ुदा इन जेके मूंखे फेसबुक मिलियूं आहिनि इन बजट जे हवाले खां त इन ख़्याल कयो जेतिरी तव्हांजी गवर्नेंस बहितर हूंदी ओतिरा इहे मसइला हल थी वेंदा बिल्कुलु डॉक्टर आरबी साहब बिल्कुलु तव्हां इंतिहाई अहम ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियो त IMF जूं शर्तुनि खे ते तव्हांखे ईंदड़ बजट बहितर नज़र न अची रही आहे जबर साहब
डॉक्टर रहीम बख्श सूमरो साहब जी ऐं अतीक रहमान साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियो। डॉक्टर आर.बी. रहीम बख्श साहब कुझु शयूं साम्हूं आंदियूं आहिनि जंहिंमें डिजिटलाइज़ेशन जी डॉक्टर साहब ॻाल्हि कई, पाड़ेसरी मुल्कनि सां कारोबार वधाइण जी बि ॻाल्हि कई, ज़री टैक्स मड़ियो थो वञे उन जे बारे में बि ॻाल्हि थी। हाणे सुप्रीम कोर्ट जी 6 महीननि जी रिपोर्ट बि साम्हूं आई आहे। त जवाहर साहब, हिकु त जेको असांजो आम माण्हू आहे, आम जेको ख़लक़ु आहे, उहो वीचारो इंतिहाई ग़ुरबत परेशानियुनि में सख़्तु महांगाई में ज़िंदगी गुज़ारे थो। नज़रूं हूंदियूं आहिनि बजट तरफ़। हाणे हिकु त पाण बजट ते ॻाल्हि ॿोल कईसीं, IMF ते ॻाल्हि ॿोल तव्हां तफ़सीली कई, त छा भला कहिड़ियूं तजवीज़ूं तव्हां साम्हूं रखो था हुकूमत आॾो, उन ते ध्यानु ॾिजे, उन तरफ़ सोचिजे त कुझु बहितरी अचे? जी जबर साहब, तव्हां मूंखे ॿुधी सघो पिया? ॾिसो, सभ खां जेका पहिरीं ॻाल्हि आहे उहा इहा आहे त असांजे आमदनी, उहा आहे त असांजी जेका आमदनी आहे में वो 7.6% ऑफ GDP जेका आहे, जेकॾहिं असां 22 जी आख़िरी फिगर GDP ॾिसूं 85,000 बिलियन, त इहा हिकिड़ी तमामु वॾी रक़म आहे। जेका रक़म जेका आहे सा मुल्क खे हलाइण लाइ उन जी जेका ज़रूरत आहे उहा किथां पूरी थी सघे थी। उहा सिर्फ़ु हिन वक़्तु जेको कन्वेंशनल तरीक़ेकार आहे उहो इहो आहे त कर्ज़ वठी कर्ज़ लाहियो, जेको ख़ुदि हिकिड़ो स्टेट बैंक जे प्रूडेंशियल रेगुलेशन जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। कंसोलिडेटेड फंड जो जेको कॉन्स्टिट्यूशनल कॉन्सेप्ट आहे उन जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। पर इहा रविश बरक़रार आहे ऐं इन रविश खे जेको आहे सो ठीकु करण जी अशद ज़रूरत आहे। मसइलो आहे उहो आहे त ऐं उन खां अलावा इहे असांजे मथां जेका डेट रिस्पॉन्सिबिलिटी एक्ट में जेका असां ते हिकिड़ी पाबंदी मड़ी वई हुई, ख़ासि परसेंटेज उनखे बि क्रॉस करे चुको आहे। हाणे जेको आहे सो जेकॾहिं इहे जेका आहे एक्सटर्नल ऐं इंटरनल डेट ॿई जेके आहिनि से उन्हनि ते इंट्रस्ट पे पेमेंट करणा आहिनि ऐं एक्सटर्नल डेट्स त मैच्योर थियल सोवरेन गारंटीज़ जे तहत हूंदा आहिनि, उन्हनि खे वापसि करणा आहिनि। जेसि ताईं इंटरनल डेट जो तालुक़ु आहे त असां नोट प्रिंट करे ऐं हिन इन्फ्लेशन जेको आहे सो उनखे वधाइण में हुकूमत बजाए जो हुनखे घटाइण में को किरदारु अदा करे वधाए वेठी। हाणे ॿिए तरफ़ जेको आहे सो माण्हुनि जे मथां इहा जेका इन्फ्लेशनरी इफेक्ट आहे उनखे ईअं सम्झूं त जंहिंजी 100 रुपया हिकिड़ी डिस्पोजेबल इनकम हुई, जेकॾहिं उन जे साम्हूं असां 25% इन्फ्लेशन साम्हूं रखूं त उनजी डिस्पोजेबल इनकम जेका आहे सा 100 मां वधी करे 75 थी। ऐं ॿिए पासे असां बिजली, गैस, पेट्रोल, हर शइ जी क़ीमत बि वधाए छॾी आहे। त उन सॼी जेके चइजे त हिकिड़ी असेंशियल इवन रिक्वायर्ड डिमांड, हाणे थोरी देरि लाइ ॻाल्हि कयूं असां उन कोर असेंशियल डिमांड में हिकिड़ी शइ खे जेकॾहिं खणूं था त माण्हू अटे ते जेको आहे सो आज़ाद कश्मीर में जेको बि माहौल ॾिठो ठहंदे उहो मुंहिंजे पंहिंजे नाले आणू वणंदड़ हो, पर हुकूमत एजिटेशन जे साम्हूं जेको आहे सो पंहिंजो पाण खे सरेंडर कयो ऐं फौरी तौर ते फेडरल गवर्नमेंट 23 अरब रुपया जेके आहिनि से उहे मोकिलिया। हाणे इहे 23 अरब रुपया जॾहिं तव्हां हिकिड़ी बजेटेड पोज़ीशन्स मां आउट था कयो त तव्हां वटि जेको आहे सो वरी आमदनी ऐं ख़र्चनि जे विच में जेको बि तफ़ावत पैदा थींदो उहो वधंदो। वरी उन जे लाइ वरी जेका आहे सा असांखे वधीक रिसोर्सिस जेके आहिनि से ओधरनि वारा उनखे मोबिलाइज़ करणो पवंदो। हाणे इन रविश खे कीअं ख़तमु कजे, थोरी देरि लाइ मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त इन रविश जो इख़्तिताम जेको आहे सो असांजे पंहिंजे टैक्स वसूलियाबीअ जे हिकिड़ो तरीक़ेकार खे न फ़क़ति सादो, लो टैक्सिस, सहल फ्लैट रेट वारे कॉन्सेप्ट ते आणणो पवंदो त जीअं माण्हू क्लाइंट थियनि ऐं ख़ुशि थी करे इन पंहिंजे मुल्क जे कंट्रीब्यूशन में हिकिड़ो एक्सपेंडिचर में हिसेदार वठनि। पर ॿिए पासे वरी अपर मिडिल क्लास जेको आहे सो उहो मां ॾिसंदो आहियां डिस्कशन कंदो आहे त टैक्स छाजे लाइ ॾियूं, करप्शन करण लाइ ॾियूं, टैक्स छाजे लाइ ॾियूं त बदमनी आहे, टैक्स छाजे लाइ ॾियूं त असांजी पंहिंजी लाइफ एंड प्रॉपर्टी सेफ कोन्हे, टैक्स छाजे लाइ ॾियूं छाकाणि त सिस्टम ऑफ ट्रांज़ेक्शन ऐं लीगल जेको सिस्टम आहे उन में वॾियूं ख़राबियूं आहिनि। छा तमामु ख़राबियूं जेके वधंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ टैक्स ॾिनो वञे। माण्हू इहे ॻाल्हियूं
इनकलाबी सही, पर थोड़ी देर लाइ इन्हनि जो जवाबु ॾियणु ॾाढो मुश्किल आहे। माना ॿिए पासे टैक्स जे वसूली सां गॾोगॾु तव्हांखे पंहिंजी हिकिड़ी जामिया इस्लाहात करणी आहे एडमिनिस्ट्रेटिव फंक्शनिंग में। जी तव्हांजी एडमिनिस्ट्रेटिव फंक्शनिंग जे बारे में जेकॾहिं तव्हां जनरल सर्वे कयो, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में तव्हांखे हिकिड़ो माण्हू जेको जंहिं बि सरकारी इदारे में वञे थो के कम लाइ, तव्हां उनखे स्पेसिमेन ठाहियो, यकीन कयो 100 मां 99% पीपल उहे मुतमइन न आहिनि। माना तव्हांजो जेको इंतिज़ामिया आहे जंहिं ते एॾो वॾो भार आहे ख़र्चनि जो, ऐं उहा जेका आहे सा पब्लिक सर्विस डिलीवरी न वेठी ॾेई सघे, उनखे ठीकु करण जी ज़रूरत आहे। हाणे ॿिए पासे जेकॾहिं असां इन इन्फ्लेशन ऐं इन डिस्पोजेबल इनकम जी स्क्वीज़िंग खे जेको आम माण्हू खे मुतासिर करे थी, उन जे लाइ छा करणु खपे? मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त एनर्जी सेक्टर जेको आहे छो हिकिड़े तबाही जे किनारे ते पहुची चुको आहे। अॼु जे मां टीवीअ में जेका सूरत हाल ॾिठी वेठी त 2500 ते तव्हांजो इलेक्ट्रिसिटीअ जो किथो हिकिड़ो सर्कुलर डेट नज़र अचे, उन खां पोइ तव्हांजो जेको आहे ॿिए पासे गैस ऐं इन क़िस्म जी जेका आहे सा एनर्जी रिलेटेड इशूज़ ते 2000 खां मथे उहो पियो नज़र अचे। असां हिकिड़ो पहाड़ खयूं बीठा आहियूं 5000 अरबनि जो, जॾहिं त असां वटि जेको आहे सो आमदनी ऐं ख़र्चनि जे विच में पहिरें मां ॻाल्हाए चुको आहियां। इन सेक्टर खे ठीकु करण जी ज़रूरत आहे। ॿिए पासे वरी प्रोफेशनलिज़म एतिरी त कमज़ोर आहे हिन मुल्क में जो बार बार हर माण्हू, हर वज़ीर खे, हर मुंहिंजो ख़ाला मुशीर खे तव्हां ॿुधंदव त असां सोलर था ऐड कयूं। 4500 मेगावाट माण्हू सोलर हणाए चुका आहिनि हिन मुल्क में। तव्हां चओ था 5000 ॿिया आणींदासीं, ॿिए पासे तव्हां चओ था त 41000 इंस्टॉल्ड कैपेसिटी आहे, टे पासे तव्हां चओ था त ट्रांसमिशन ऐं डिस्ट्रीब्यूशन लाइननि में अध खां वधीक ताक़त कोन्हे। माना प्रोफेशनलिज़म ज़ीरो हुजे, तव्हांजो जेको रिफॉर्म्स आहिनि उहे सिर्फ़ु कागज़नि ते लिखिया वञनि, ईअं मुल्क न हलंदा आहिनि। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में तमामु घणा जेके आहिनि से असांखे सदमा ॾिसणा पवंदा जेकॾहिं के हिकिड़ो रेवोल्यूशनरी चेंजिस न आहिनि। IMF जॾहिं तव्हां ते कुझु कंडीशन विझे थी त उनजी ऑडिटिंग सर्विलेंस त कोन थी करे, तव्हांखे वधीक मुसीबतूं तव्हांजे साम्हूं अचनि थियूं जंहिंजे हल करण में न तव्हांजी दिलचस्पी आहे न उनखे तव्हां हल करे था सघो, छाकाणि त इहो सॼो सिस्टम हिकिड़ो ब्यूरोक्रेटिक सिस्टम आहे, नॉन प्रोफेशनल सिस्टम। बिल्कुलु 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 जबर साहब, इंतहाई अहम ॻाल्हि ॿोल तव्हां कई त सीरियस न आहिनि वाक़ई। IMF जूं शर्तूं ऐं उन शर्तुनि खे अॻियां रखी करे अवाम जे मथां बोझ, अॻे ई असांजो अवाम सख़्तु परेशानी में आहे। इंतहाई डिघो ऐं वसी गहरी इन ते ॻाल्हि ॿोल जी ज़रूरत आहे। प्रोग्राम जो वक़्तु असांजो पुॼाणी ते पहुतो आहे। ज़रूरु हिननि मामलनि ते असां अञा बि बहस मुबाहिसा कंदासीं त ईंदड़ बजट कहिड़ी हुजणु घुरिजे, IMF जूं शर्तूं कहिड़ियूं आहिनि, कहिड़ियूं तजवीज़ूं IMF रखियूं आहिनि, इन ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। वॾी महिरबानी इंजीनियर अब्दुल जब्बार मेमन साहब तव्हांजी, अतीकुर रहमान साहब तव्हांजी वॾी महिरबानी, डॉक्टर रहीम बख़्श सुमरो साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़िर मुआशी माहिरनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हू कहिड़े अंदाज़ में IMF जी शर्तुनि खे ॾिसनि था, IMF जूं मुख़्तलिफ़ ॻाल्हि ॿोल जेके सिंध हुकूमत पाकिस्तान वफ़ाक़ी हुकूमत सां हलंदड़ आहिनि, उन जो बोझ अवाम जे मथां कीअं पवंदो। ईंदड़ बजट में टैक्सिस जेके आहिनि उहे तमामु घणा लॻाया अगरि वञनि था, उन जो सॼो हेठें क्लास ते, मिडिल क्लास ते, वापारी तबिके ते, पघारदार तबिके ते इन जो बोझ पवंदो ऐं इन सां अवाम वेतर मुआशी मुश्किलातुनि अॻे ई आहिनि, अञा वधीक परेशान थींदो। इन जे करे ज़रूरु अवाम खे अॻियां रखी करे फ़ैसिला करण जी ज़रूरत आहे। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।